सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा चयो आहे त मंशा जे इस्तेमाल हिकु नालत आहे, उनजी रोकथाम लाइ असां सभिनी खे गॾियल कोशिशूं करणु घुरिजनि। हुन वधीक चयो त HIV वायरस जी रोकथाम लाइ आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे। आगाही ॾिनी वञे त माण्हू हजाम खां शेव कराइण ऐं इलाज दौरान नए ब्लेड ऐं नए सिरिंज जो इस्तेमालु कनि, छो त HIV वायरस घणो करे इन्हनि शयुनि ज़रिए पखिड़िजे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में समाजी तंज़ीम ब्रज कंसल्टेंट फाउंडेशन ऐं ज़िंदगी ट्रस्ट इस्लामाबाद जे नुमाइंदनि सां HIV वायरस जी रोकथाम बाबति इजलास जी सदारत कंदे कयो। इजलास के डिप्टी कमिश्नर सांगड़ ॿुधायो त सिंध हुकूमत गॾियल क़ौमुनि जी इदारे जी सहकार सां HIV वायरस जी रोकथाम लाइ क़दम खणी रही आहे। उनखां अलावा सिविल अस्पताल में HIV टेस्टिंग ऐं काउंसलिंग जूं ख़िदमतूं पिणु फ़राहम कयूं पई वञनि। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर्स ब्रज कंसल्टेंट फाउंडेशन जो अली शेर डाहिरी मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।